सुल्तान मलिक शाह सलजोकी हिकु दफ़े शिकार करे रहियो हुयो त हिकु ॻोठ वटि पहुतो। उते हिकु ग़रीब बेवाह औरत जी ढगी हुई, जंहिंजे खीर ते उन जे 3 ॿारनि जी परवरिश थींदी हुई। पर बादशाह जे माण्हुनि उन खे ज़िब करे उन जो गोश्त रधे खाई छॾियो। ग़रीब पोड़ीअ खे ख़बर पई त उन बादशाह ताईं दांह पहुचाइण जी कोशिशि कई, पर बादशाह जे माण्हुनि उन खे बादशाह ताईं पहुचणु न ॾिनो। पोड़ीअ खे ख़बर पई त बादशाह सुबुह जो फलाणे रस्ते सां गुज़रंदो त उहा उते वञी बीही रही। उते हिकु पुल हुई। पोड़ी पुल ते रस्तो रोके बीही रही ऐं बादशाह आयो त हिमत करे चयो, ए अज़ीम सुल्तान, मुंहिंजो इंसाफ़ हिन पुल ते कंदे या पुल सिरात ते? जेका जॻह तोखे वणे उन जी चूंड कर। बादशाह औरत जी हिमत ॾिसी हैरान थी वियो। उन अजीब मुतालबे ते हू घोड़े तां हेठि लथो ऐं पोड़ीअ खां पुछियो, पुलसिरात ते फ़ैसिले जी मूंखे ताक़त कोन्हे, आऊं हिन पुल ते फ़ैसिलो कंदुसि, ॿुधाए त मसइलो छा आहे। पोड़ीअ सॼी ॻाल्हि ॿुधाई। बादशाह खे पंहिंजे माण्हुनि जी हिन हरकत ते अफ़सोस थियो ऐं उन पोड़ीअ खे हिकु ढगीअ जे बदिले 70 ढगियूं ॾियण जो हुकुम ॾिनो। पोड़ी ख़ुशि थी चयो, तुंहिंजी अदल ऐं इंसाफ़ सां आउं ख़ुशि आहियां ऐं मूंखे यकीन आहे त मुंहिंजो ख़ुदा ऐं उन जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ख़ुशि थिया हूंदा।